नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में न्यू खिपरो रॉयल सिटी जे नाले सां हाउसिंग स्कीम जो इफ़्तिताह कयो वियो आहे। न्यू खिपरो रॉयल सिटी हाउसिंग स्कीम जो इफ़्तिताह नामियारे सहाफ़ी मोहम्मद असलम मेमण, गुलाम मुस्तफ़ा, अब्दुल जब्बार रहमतुल्लाह जिन कयो। न्यू खिपरो रॉयल सिटी सांगड़ रोड ते 7 एकड़नि ते मुश्तमिल हाउसिंग स्कीम आहे, जंहिं में पीअण जो पाणी, ड्रेनेज सिस्टम, स्कूल, पार्क, मस्जिद, मंदिर जे लाइ बि प्लाट मुक़ररु कया विया आहिनि। शॉपिंग सेंटर, पेट्रोल पंप पिणु हिन में शामिल हूंदो। हिन बाबति हिननि जो वधीक अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त दोस्तनि न्यू खिपरो रॉयल सिटी जो जेको अॼु इफ़्तिताह कयो आहे, इन में पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हिते जेके बि बुनियादी सहूलियतूं आहिनि, जीअं ड्रेनेज आहे, वाटर सप्लाई आहे, बिजली आहे, स्कूल आहे, मस्जिद आहे या मंदरु आहे, इहे सभु शयूं जेके आहिनि उहे उते उन्हनि माण्हुनि खे ॾिनियूं वेंदियूं। उन खां सवाइ जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे तमामु हिननि जी घटि क़ीमत ते उन्हनि माण्हुनि खे त जीअं ग़रीब गुरबो हारी नारी आहे, जेको ज़मींदार आहिनि ॿियनि जे ॿननि में वेठो आहे मुफ़्त में, उहो पंहिंजी ज़मीन में वेह जो उनखे केरु लॾाए न सघे, उन लाइ खिपरे शहर जे ॿाहिरां जेको आहे सांगड़ रोड ते जेकी स्कीम शुरू कई वई आहे, इन जो मक़सदु ई सिर्फ़ु इहो आहे त वधि में वधि ग़रीबनि मिसकिननि खे आबाद करे सघे। माण्हू आहिनि जेके पहुची नथा सघनि, उहे असां अहिड़ो सिस्टम कयो आहे जेको टाउन प्लानिंग गवर्नमेंट खां पास कराए, उन में स्कूल, मस्जिद, मंदर ऐं पार्क, इहे सभु शयूं ॾेई रोड, रस्ता पक्का, त हिते शहरी सहूलियत थोरो ॿाहिराड़ीअ ते अॼुकल्ह माण्हुनि जे शहरनि में फ्लैटुनि ते इन्हनि ते तमामु घणो रुझान आहे त भई ॿाहिरि निकिरो। इन हिसाब सां हिकिड़ी सुठी पेट्रोल पंप, होटल, इहो मुनासिब रेट ते इनशाला जेके माण्हुनि जे वसां पहुचाईंदा। असां ग़रीबनि खे, मिसकिननि खे रिलीफ ॾींदासीं, घटि तमामु घटि ॾींदासीं ऐं मुकमिल असां खे सहूलियत ॾींदासीं। रोड थियो, ड्रेनेज ठही, ऐं पंहिंजो बिजली, स्कूल, पार्क आहे, इहो टोटल असां उनखे सहूलियत ॾींदासीं। ऐं शहर जे क़रीब आहे ऐं तमामु हिकु बहितरीनु पैकेज आहे ग़रीब जे लाइ ख़ासि करे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।